मेल मां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर 10 ॾींहं अॻु महर जे बी सेक्शन थाणे जे हद इसाक टाउन मां 10-13 वरियनि जे मासूम निगर मदरसे जे तालिब इल्म दिलशेर बुरड़ो खे ज़्यादती बात क़त्ल करण वारे वाक़े में मुलविस कातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी। मेहर बी सेक्शन पुलिस पारां केस खे लोढ़ण ख़िलाफ़ मदरसे जे पेश इमाम समेत तालिबन वाटसन ऐं शहरी इतिहाद पारां एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस बाद सुभाणे अंगारे जे ॾींहुं इंडस हाईवे ते धरणे हणण जो ऐलान। मक़तूल नीगर जे वालिद अमीर बख्श बुरड़ो चाचो अहमद अली बुरड़ो मस्जिद जे पेश इमाम सदाम हुसैन चांडियो पारां एहतजाज कंदे ॿुधायो त ज़ालिम जवाबदार ज़ुल्म जी इंतहा करे मासूम नीगर खे ज़्यादती बात उनखे घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो। असीं हिक जवाबदार खे पकड़े पुलिस ॿ हवाले कयो पर 10 ॾींहं गुज़रण बावजूद मेहर बी सेक्शन पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार जवाबदार खां पुछा ॻाछा नाहे कई ऐं न वरी ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी आहे। ॿिए तरफ़ शहरी इतिहाद महर जे चेयरमैन नियाज़ अली बुरड़ो ऐं मक़तूल नीगर जे वाटसन पारां मासूम नीगर खे ज़्यादती बात बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े ऐं एसएचओ डी सेक्शन रफ़ीक खेड़ो पारां केस खे ख़राब करण ख़िलाफ़ सुभाणे अंगारे जे ॾींहं ते इंडस हाईवे ते धरणे हणण जो ऐलान कंदे चयो आहे त मेहर में थियल अफ़सोसनाक वाक़े खे एसएचओ बी सेक्शन रफ़ीक खेड़ो कारोबार करे छॾियो आहे। हुन चयो त मेहर बी सेक्शन पुलिस हिरासत में वरितल जवाबदार अली असगर चांडियो जी डीएनए बि न कराई ऐं हुन चयो त असांखे ख़दशो आहे त एसएचओ बी सेक्शन जवाबदारनि खां भारी रिश्वत वठी असांखे केस खे लोढ़ण चाहे थो जो त पुलिस जे अहिड़े ज़ालमाना रवैये ख़िलाफ़ सुभाणे अंगारे जे ॾींहुं इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। असीं सिंध जे बुरड़ा बिरादरी समेत सान्या वंदन शहरियुनि ऐं सियासी समाजी अख़बारनि खे गुज़ारिश कयूं था त हू धरणे में शिरकत कनि जेसिताईं मक़तूल मासूम नीगरनि जे वाटसन सां इंसाफ़ न थींदो ही धरणो जारी रहंदो।